नाज़रीन, गुलामला मां ख़बर शामिल कंदासीं। बाबूजान हिंगोर की रिपोर्ट मुताबिक़ गुलामला साकरो ब्रांच में पानी जे हथरादू कोट आबादगारनि खे कंगाल बणाए छॾियो आहे। आबाशी अमले जी बदमाशी साकरो ब्रांच मां निकिरंदड़ नाहेकी शाख, गुलामला शाख, करमपुर शाख सोकहिड़े जे वर चढ़ियल आहिनि। सारियाले फसल जी मौसम हुअण करे बीठल सारियालो बेजारो सड़ी रहियो आहे। अञा ताईं रोंबो थी न सघियो आहे। साकरो गुलामला जे आपाशी अमलदारनि जी बदमाशी वधी वई आहे। हथरादू पाणी जी खोट पैदा करे आबादगारनि खे कंगाल करे रहिया आहिनि। आपाशी अमलदार वॾनि ज़मींदारनि सां मिली भगत करे पाणी विकिरो करे छॾियो आहे। गुलामला करमपुर नाहेके शाखनि खे मिलंदड़ हफ़्तेवार वारो बि नथो ॾिनो वञे। 2 खां 3 ॾींहं जो वारो मिले थो जेको पाणी मस जेको हितां जे आबादगारनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। काफ़ी दफ़ा आपाशी अमलदारनि सां राब्ता कया विया आहिनि पर ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हितां जे आबादगारनि सख़्तु एहतजाज कंदे सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पहवर, DC ठटो आपाशी अमलदारनि जे आला अख़्तियारनि सां मुतालबो कयो आहे त जल्दी नोटिस वठी गुलामला जे शाखनि खे हफ़्ते जो पूरो पाणी जो वारो ॾेई आबादगारनि खे कंगाल थियण खां बचायो वञे ऐं पाणी विकिरो कंदड़ आबादगारनि जी कन मां हटी वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।